अॼु खां पोइ महिरबानी करे जेके मूंखे ॿुधनि था हिते, ॿार खे सेखारियो त हिकिड़ो बहितरीनु इंसानु थिए। जी जी जी, हाणे हिन में पुठियां हिकिड़ी राज़ आहे, जेको अहिड़ो राज़ आहे जेको सभु ॼाणूं था पर कोई बि नथो ॼाणे। हीअ अजीब ॻाल्हि थो कयां, बिल्कुलु सभु ॼाणूं था पर कोई कोई नथो नथो ॼाणे। ॼाणे कीअं, उहो कहिड़ी छा आहे? ॻाल्हि आहे? जी तव्हां पैदाइशी इंसानु आहियो, कोई नथो ॼाणे। ऐं हूअं त ॿुधण सां तव्हां चओ साईं ज़ारा इंसानु आहियूं, इंसान आहियूं जी जानवर थोरी आहियूं। इस्तेमालु करे ॾिसो, मां यूनिवर्सिटी वियुमि, जी फार्म भरियुमि पंहिंजे एडमिशन लाइ, उन में लिखियलु आहे रिलीजन, मूं लिखियो ह्यूमैनिटी, मूंखे सॾु कयूं अबा तुंहिंजो मज़हब छा आहे? मां तो इंसानियत। इहो छा आहे? इहो त काथे मज़हब आहे ई कोन। सही उहो मज़हब ॿुधाए जेको माण्हुनि खे विराए थो। मां ॾिसो कीअं थो ॻाल्हायां। हाणे छो थो ईअं ॻाल्हायां? उहो गौर फ़िक्र जी ॻाल्हि आहे। रब इंसानु पैदा थो करे, सबूत नओं ॼावल ॿारु मैटरनिटी होम में वञो, तव्हांजो अज़ीज़ नाकारब हिकिड़ो ॿारु ॼमे थो, हुनखे तव्हां खणी मूंखे ॿुधायो हे केरु आहे? सिंधी आहे, पंजाबी आहे, महाजर आहे, मुस्लमान आहे, हिंदू आहे, सिख आहे, केरु आहे? ॿुधायो। जी भले ॾिसोसि उबतो सुबतो करे, छा चवंदो? हे इंसानु आहे। इंसान आहे। छोकिरी हुजे या छोकिरो, तव्हां हुनजी जिन्स त तयन करे सघो था जेका रब ॾिए थो, पर तव्हां चवंदो हे इंसान जो बच्चो आहे, उहो असांखे क़बूल न आहे, किथे बि क़बूल न आहे। जी असां इंसाननि खे विरासत में हाणे पोइ उनखे क़बूल कंदासीं। चङो बाबा मुस्लमान आहे, ठीकु आहे, अदा हे मुस्लमान आहे, इस्लाम हुनजो दीन आहे। कहिड़ो मुस्लमान आहे?